अस्सलाम वालेकुम नाजरीन, तो आने से रहा हो बे न्यूज़। नाजरीन अहम खबर आते पहुंचे पे अनुशार फरोज खां जिते SHO अनुशार फरोज सैयद अब्दुल खालिक शाह के गोठ निमवारा खुसा में चढ़ाई चादर ऐं चौदीवारी जो तक़दस पाईमाल। अनुशार फरोज लग गोठ निमवारा खुसा में गोठाणे मोहम्मद उर्स खोसो इकबाल अहमद खोसो संदस अमड़ इल्ज़ाम हणंदे SHO सैयद अब्दुल खालिक शाह बिलाजवाज़ के घर में घड़ी भंडरा करे मेहूं फरण समेत काहे वियो है। SHO बिलाजवाज़ बग़ैर के वारंट जे असांजे घर में घिड़ियो है। उन्हनि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त SHO मूंखां 2-3 ॾींहं खां फ़ोन करे 2 लख घुरे रहियो हो। 2 लख न ॾियण तां घर जे भंडरा करे फुरलट करे वियो आहे। असां हार हारी आहियूं, पोरियो करे पेट गुज़र करे रहिया आहियूं। होशियार फिरोज़ पुलिस हथ सां ॾोह करणु चाहे थी। पुलिस चवे थी त माहवार 2 लख रुपया ॾियो न त सख़्त नतीजा भोगणा पवंदव। उन्हनि चयो त जेकॾहिं को फ़रियाद आहे त असांजे साम्हूं आणियो, असां हर हिसाब किताब ॾियण लाइ तयारु आहियूं। हुननि IG सिंध DIG सिंध SSP नौशार फिरोज़ खां मुतालबो कयो त असांखे चुपाए माल समेत इंसाफ़ न मिलियो त एहतियात सां गॾु आला अदालतनि जो दर खड़कायो वेंदो। रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ बे न्यूज़। असां पहुचाईंदासीं हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ आला वारनि ताईं।